हुजण जे काज थींदो ई कोन जंहिंजो काज हूंदो आहे उहो मौजूद हूंदो आहे ईअं आहे जंहिंजो काज थींदो आहे उहो हुन में मौजूद हूंदो आहे घोट न हूंदो त जंग कीअं हूंदी घोट न हूंदो त जंग कीअं हूंदी मदीने वारे शहंशाह घोट आहे ही सभु जानी आहे मदीने वारो शहंशाह घोट आहे असां जानी आहियूं शुक्र है अल्हम्दुलिल्लाह के मुझे मदीने वाले से असां के गंज में चूंडियो नजर फेराए ॾिसो पहिरियों बरस कयो तम तमा तकरीर करण कोन ईंदी आहे किनो कोजो कमीनो या का जान बि कोने न इल्म आहे न हिल्म आहे न जान है न नजर है अल्लाह जा कामिल बरगज़ीदा वली सगोरा वेठा आहिनि दीन जा आलम वेठा आहिनि मदीने वारे शहंशाह फरमायो आहे त मुंहिंजे इल्म जे आलमनि जो क़दुरु कंदा कयो मुंहिंजे सीने जा वार आहिनि सुणा मां ईअं हिन जा पेर कोन चुमंदो आहियां हा सुणा ईअं कोन चुमंदो आहियां चरियो मां बि न आहियां ऑफिसरनि खे पेरे कोन पवंदो आहियां मां कंहिंखे हा सुणा ईअं चरियो मां बि न आहियां चाशनी मूं बि चखी आहे न मूं बि चखी आहे न मूं बि त कुझु ॾिठो आहे न आशिक में माशूक जी झलक जेको पंहिंजे सायन में फना हूंदो आहे इहा रमज़ ज़िक्र वारा सम्झंदा जेको पंहिंजे महबूब में फना हूंदो आहे तालिब मतलूब में फना हूंदो आहे आशिक माशूक में फना हूंदो आहे तलब करण वारो मतलूब में फना हूंदो आहे त लाज़मी हुन में उनजी झलक हूंदी आहे फनायत जो क़िस्म इहो आहे फनायत जो दर्जो इहो आहे त उन में फना थी वञे मतलूब बणिजी वञे हे मदीने वारे साईं में आशिक आहिनि मदीने वारे साईं में फना आहिनि सुणा फना कुझु त दर्जो हूंदो कुझु त ॻाल्हि हूंदी न सुणा का त झलक हूंदी न जो पहिरें था कयूं का त झलक आशिक में हूंदी न हे इश्क जंहिंमहिल कंदा आहिनि मदीने वारे साईं जंहिंमहिल इश्क कंदा आहिनि उते त वफ़ा आहे वफ़ा ही ज़मानो बेवफ़ा आहे हुते त वफ़ा आहे उहा वफ़ा जेकी असां वफ़ा न बि कयूं असां वफ़ा कंदा अल्लाहु अकबर अस्सालिहून लिल्लाह व तालिहून ली त सालिह बंदा बरगज़ीदा बंदा तहज्जुद गुज़ार बंदा इबादत ऐं रियाज़त करण वारा बंदा अल्लाह ताला चाहे गुनाहगार बंदा बेकार जंहिंजो को सरो सामान न हुजे जंहिंजो को ओही वाही न हुजे उहा मां मुहम्मद करीम जा असां पले मदीने वारे शहंशाह जे पिया उन सखीअ जे पले पिया हूं जो असां निभायूं न निभायूं असां निभायूं न निभायूं हू निभाईंदो अहिड़ो निभाइण वारो आहे अहिड़ो निभाइण वारो आहे जो असांजे कमनि खे कोताहियुनि खे असांजे इन्हनि कमनि खे ॾिसे नथो सोना त बि निभाईंदो थो अचे पंहिंजे गिरेबान में ॾिसो त सोननि सां सचा कहिड़ा आहियूं असां सवा कहिड़ा आहियूं असां अंदरि जो घणो त सौ कयूं असां अंदरि जो घणो त सौ कयूं असां अंदरि जो दिलो त सौ कयूं अंदरि जो थां त सौ कयूं अल्लाह 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 जी रहमत वसीअ आहे बरसात जे सूरत में बि हूंदी आहे अल्लाह जी रहमत बरसात जे सूरत में बि हूंदी आहे बरसात न ॾिसंदी आहे पोख है ते मां वसां बरसात न ॾिसंदी आहे हिते कलर आहे हिते मां न वसां अल्लाह जी रहमत जिथे किथे वसंदी आहे उहा न ॾिसंदी आहे त बरपट बयाबान आहे उहा न ॾिसंदी आहे त हिते ज़मीन सुठड़ी ज़रखेज़ आहे अल्लाह जी रहमत जे वसण चाहींदी आहे न त मालिक जी महिरबानी सां उहा जिथे किथे वसंदी आहे बरपट में वसंदी आहे बयाबान में वसंदी आहे मदीने वारे साईं जी महिरबानी जीअं थींदी आहे न त सोना जीअं असांजा ऐब क़सूर हूंदा त उहे न ॾिसंदो आहे सोना न ॾिसंदो अंदर में अहर जे दाणे जेतिरो सिर्फ दाणे जेतिरो बि मदीने वारे साईं सां इश्क हुजे सुणा मदीने वारे साईं सां इश्क हुजे मदीने वारे साईं जे आशिकनि सां इश्क हुजे इहा लहू लॻल हुजे हिन आशिकनि सां इहा ज़ंजीर ठहियल आहे कड़ीअ मंझि कड़ी ठहियल आहे तूं पंहिंजे साईं में फना थींदे पंहिंजे मुर्शिद करीम में फना थींदे उहे मुर्शिद करीम फना फिर रसूल में
उहे पंहिंजे रसूल में फना है फना फिर रसूल फना फिल्लाह है फना फिल्लाह खां पोइ बका फिल्लाह है तू रुगो फना त थी पंहिंजे साइन में ॾिस सुभान अल्लाह अखि बंदि कंदे घुमंदे कजरा साम्हूं नज़र सुभान अल्लाह साइन में फना थी सुना पंहिंजे साइन में फना थी हिन कलब खे हिन अंदर खे अजायो न हलाए ते पुछा थींदई पुरज़न जी खाली मिशन न हलाए ते पुछा थींदई पुरज़न जी सुना तो खो असां का पुछाणो थींदो मालूम थींदो ते असां तो खो त असांखे कल्बुल मोमिन बैतुल्लाह आहे अल्लाह जो घर कल्ब थी मिलियो असां उन में छा समायो अल्लाहु अकबर जेको अल्लाह जो घर हुजे असांजो पंहिंजो घर हूंदो आहे असां उनखे साफ़ ऐं सुथरो रखंदा आहियूं उन्हें क्लीन ऐं साफ़ रखंदा आहियूं त गंदगी न हुजे गंदगी न हुजे ज़लालत न हुजे किनो ऐं कोड़ो न हुजे कोड़ो क्रिकेट न हुजे उनखे सफ़ाई कयूं पर अल्लाह जे घर खे सफ़ा कयो अथसि हिन कलब खे ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब ॾिनी अथसि नफ़ी ऐं इस्बात कई अथसि कसवटी कंहिं महिल कई आहे तव्हां असां सभिनी गॾिजी कंहिं महिल कसवटी कई आहे शाम जो इहा कसवटी कयूं था जो असां कहिड़ा कम कया कहिड़ा न कया इहा कसवटी कई त पीढ़ीअ खे परचायोसीं कि कोन परचायोसीं सुभान अल्लाह अकबर इहा कसवटी कईसीं त अल्लाह जे घर में अल्लाह खे वसायोसीं ज़ात समायोसीं कि कोन समायोसीं इहा कसवटी कईसीं त पीढ़ी असां खां राज़ी थियो या न थियो अल्लाह अकबर सुणा ही घड़ियूं जेके तोखे असांखे मिलियूं उमल घड़ियूं इहे वरी न मिलंदियूं हर हाथ तो कंदासीं जंहिं महिल अखि मूटींदासीं अल्लाह अकबर हिन खां अॻु जो अखि मूटियूं सुणा हिन घर खे साफ़ कर हिन घर जो पुछाणो थींदई हुते सुणा हिन घर जो पुछाणो थींदो अल्लाह अकबर सल्ले अला हबीबना सुभान अल्लाह किसो के भी अंदर ने चवण कुछ जो पिया चाहियूं अल्लाह नसार तेरी हज़ारे देर सुभान अल्लाह नसार तेरी चहल पहल पर हज़ारे देर सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाला शहंशाह ताजदार मदीना सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीमन जा यार बेवाहन जा वारस अदलन जा आधार जंगे बदर फतह कई जंगे बदर फतह करे माले गनीमत विरहाइण सुभान अल्लाह सिज खे चंद रोशनी खे आईनो ॾेखारण जे बराबरि आहे जो मां साम्हूं तव्हांजे वेठो आहियां साईं मूंखे माफ़ कजो सभई माने लाइक़ न आहियां कर मेहर नज़र न थी लाइक़ पवां थी मां हिकु जहिड़ा वञे जस जहिड़ा लाइक़ न अल्लाह ॼाणे थो लाइक़ न आहियां मदीने वारा शहंशाह वेठाइण वारो थो अचे मदीना वारे शहंशाह जे चाचे अब्बास जो वारो थो अचे अञा दायरे इस्लाम में न आयो वारो अब्बास मदीने वाला शहंशाह फरमाइनि था त तव्हां दियत ॾियो तव्हां फाइन भरियो ॾंड भरियो त तव्हांखे जान जो सदको ॾियूं जान की आज़ादी मिले पर तो करे त मूंखे कुझु बि कोन्हे घर में बि कुझु न रखी आयो आहियां सुभान अल्लाह ॿीहर मदीने वाला शहंशाह फरमाइनि था तूं दियत ॾे तूं ॾंड भरे ॾे त कुझु तोखे छॾियो वरी कावड़ में अचे देश में अचे ॻाल्हि खे थोरो नंढड़ो कयो सुभान अल्लाह हा घणो न कयूं ॾाढा सुहिणा सुहिणा तकिड़ा वेठा आहिनि देश में अचे कावड़ में अचे चए थो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे ख़बर न आहे त मूं वटि कुझु बि घर में कोन्हे मदीने वारा शहंशाह फरमाइनि था अब्बास चाचा साईं यादि रखो जॾहिं जंगे बदर ते अची वियो त घर में घरवारी खे सॾु करे पंहिंजे कमरे जो दरवाज़ो ॾिनई ऐं वेही कचहरी सुभान अल्लाह तो वटि जेको सोन हो ज़र हो ज़ेवर पंहिंजे हिकिड़ी गंढड़ीअ में ॿधी घरवारी खे चए हे अधीका करे रख सुभान अल्लाह मदीने वारो शहंशाह गंढड़ी ॾिसे थो उहो असांजो मीलाद न ॾिसंदो हूंदो अल्लाहु अकबर मदीने वाले शहंशाह खे इहा ख़बर आहे त अब्बास घर में नंढड़ी रखी आयो आहे पंहिंजे घर वारी खे चई आयो आहे त
जे मां जंग फतह करे अचां त हीअ मिल के त मुंहिंजी आहे जे फतह न करे अचां त मुंहिंजे बचड़नि ते ख़र्च कजां सुभान अल्लाह शहंशाह फरमाइनि था यादि रख इहे लफ़्ज़ तो चया कि न कोन चया जाइ जो कमरो में बंदि हुयो दरवाज़े में बंदि हुयो दरी में बंदि हुई पंहिंजे घर वारी खे तो लफ़्ज़ चया कि न चया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर निसार तेरी चहल पहल हज़ारे दे रबिल अव्वल सुभान अल्लाह नात पढ़ा तो बस क्या सुभान अल्लाह अडंगा धर विलम बाहर नबी नूरुल हुदा है अडंगा धर विलम बाहर नबी नूर जो रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह चढ़े आयो मिठो मदनी किरी प्या कोट किसरा जा चढ़े आयो मिठो मदनी किरी प्या कोट किसरा जा अंधेरो थी खत्म वयणो अंजग में थी ज़िया सुभान अल्लाह जो रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफा है अरंगा धर विलन बाहर नबी नूरुल हुदा है सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह ताकीद हक जारियत मुंजा पीर दस्तगीर आए दिल विच दिल पर तेरे तेरे देखण दे विच फेरे सुभान अल्लाह आए दिल विच दिल पर तेरे तेरे देखण दे विच फेरे तेरे देखण दे विच फेरे तेरे देखण दे विच फेरे सुभान अल्लाह लाए दिल विच दिल पर तेरे ए दिल है अर्श मुअल्ला ए दिल है तूर तजल्ला ए दिल है अर्श मुअल्ला ए दिल है तूर तजल्ला लाए दिल विच दिल पर तेरे देखण ते विच फेरे तेरे देखण ते विच फेरे लाए दिल विच दिल पर तेरे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सुभान अल्लाह सजो और शरीफ महीनो प्रोग्राम हो गया साईं बेशक सुभान अल्लाह तबियत मज़ो न ही टोलियो ऑपरेशन करायो आहे नहीं फकीर खादिम हुसैन के अल्लाह से आबाद फरमाए आमीन सदस बचड़न के आबाद फरमाए चाचा साईं ऐं सदस कबूल के अल्लाह से सदाई साव रखे आमीन तमाम तर सभिनी दोस्तन जो मेहरबानियों एहसान सुरबत थोरा की थोरा मुते मारूड़न जा भलायूं भाल गणियूं गणी बस केतरा आयल सॼी जमात जा एहसान थोरा नवाब शाह जा दोस्त आया नौशहर जा आया दादू जा आया टंडरजाम जा आया हैदराबाद जा आया कोटड़ी जा आया संदन कदमन जो मेहरबानियों जे कदमन जी खाक असां आखिन ते रखूं तभी घटा जो मेहरबानियों एहसान स्टेज ते बैठल तमाम उलमा उन जो मेहरबानियों उन जा एहसान कुर्ब करे असां रे कही आया सुभान अल्लाह नाला सूफी मन सलीम अब्बासी अब्बास साहब जो एहसान हाफिज मकसूद सुखेरा जा भी एहसान सुभान अल्लाह साईं कारी रफीक अहमद जा एहसान कारी साजिद अली साईं जा एहसान मोहम्मद असलम नूरी साहब जा एहसान चाचा अब्दुल करीम रिंद अल्लाह सिंह के साबाद फरमाए चाचा अब्दुल रज़ाक रिंद अल्लाह सिंह के साबाद फरमाए असांजो फकीर रिजवान अहमद रिंद के अल्लाह से आबाद फरमाए अल्लाह सिंह असांजे फकीर शाहबाद रिंद के आबाद फरमाए आमीन असांजे शमन फकीर के अल्लाह से आबाद फरमाए आमीन अल्लाह सिंह कंदो ये नंढड़ा गुलड़ा गुलज़ारो गुलज़ार थी पवंदा आमीन चमन चढ़ी पवंदो आमीन चमन बहार थी पवंदो ऐं हे मदीने वारे संजा तो पंदंग परवाना थी अञा काफ़िले जी सरवानी कंदा आमीन अल्लामा साजिद अली लहरानी साहब कारी राशिद अली साहब हाफिज अली अकबर साहब काजी फैजान अली साईं मीरपुर ख़ास आया आहिनि ख़ासि करे असांजी महिरबानी एहसान थोरा हाफिज वजीर डायरी साहब अल्लामा मुफ्ती मुहताम साहब मौलवी हाजन डायरी साहब सभिनी जिन जा नाला मां न खणी सघियो आहियां अल्लाह से तव्हांखे सदाईं आबाद रखे अल्लाह से तव्हांजे
शफ़क़त जो हथ असां सभिनी ते मां किने कोझे ते सदाईं आबाद साद रखे ऐं तव्हांजो शफ़क़त जूं जेके घड़ियूं आहिनि तव्हां महिरबानियूं कयूं आहिनि इहे अलाह कारण तव्हांजो ॾुखूं तव्हांजा क़दम अलाह कारण तव्हांजो ॾुखूं तव्हांजा क़दम मदीना शान छा आहिनि अॼु रघु आमीन ऐं ख़ुशूसन अॼु जेको प्रोग्राम कयो वियो आहे उहे ताजदार मदीना सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशी में ऐं सिलसिले जारी ईरान पीर में इन मस्जिद शरीफ़ जो हाफ़िज़ साहब साईं हाफ़िज़ अल्लामा मौलवी शहजाद अली मशहूरी अल्लाह से खेस आबाद फरमाए आमीन अल्लाह से खेस सदाईं आबाद शाद रखे हज़ूरी साहब खे भला से आबाद रखे आमीन इन्हनि सभिनी जो सहरो जेको बि मदरसनि जो सहरो वञे थो मस्जिदनि जो सहरो वञे थो ऐं इहो क्रेडिट जेको वञे थो इहो सॼो फ़क़ीर ख़ादिम हुसैन ॾे वञे थो अल्लाह से खेस आबाद फरमाए आमीन ऐं अल्लाह साईं खेस अञा हिमत ॾे हिनखे हिमत में ॾाढी आहे मूंखे ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधायई मूंखे चई त साईं जेको मदरसो आहे असांजो हाणे हाफ़िज़ साहब पढ़ाईंदो आहे सुई के स्टाफ ते उते ॿारड़ा आहिनि ऐं नंढड़ी हिकिड़ी क़ुर शरीफ़ जो हिफ़्ज़ बि कयो नंढड़ीअ खे उस्ताद खे मुबारक थो ॾियां ऐं इहो सॼो फ़क़ीर ख़ादिम हुसैन न वञे थो अल्लाह साईं खेसि आबाद फरमाए आमीन ऐं ख़ुशूसन अॼु इसाल सवाब जी जेकी महफ़िल आहे उहा आहे असांजे हे जेको हिते फेज़ आहे असांजे चाचे साईं अल्लाह साईं सदसि मज़ार खे नूर सां मुनवर कयो आहे अल्लाह साईं मदीना रिशान शाली कचहरी नसीब फरमाईंदसि साईं क़िबला फ़क़ीर गुलाम मोहम्मद रिंद साहब ऐं फ़क़ीर मोहम्मद सूमर रिंद साहब जे साल लाइ महफ़िल आहे हिन महफ़िल जे तुफ़ेले तां फ़क़ीर जे फ़क़्र जे तुफ़ेले अल्लाह साईं मज़ारुनि खे नूर सां मुनवर कंदो जवारे रहमत फरमाईंदो पोयनि खे सब्र जमील अज़र अज़ीम ॾींदो ऐं तव्हां फ़क़ीरनि सभिनी जी महिनतुनि जो ऐं तव्हां सभिनी फ़क़ीरनि जे दुआउनि जो ही समर आहे जो सभई गॾु थिया आख़िर में दुआ थींदी मदीना रिशान शाह फरमायो आहे त मुंहिंजी उम्मत जा 40 माण्हू या उन खां वधीक जिथे हूंदा आहिनि उते दुआ सदाईं मुस्तजाब थींदी आहे दुआ जो उसूल आहे अखियूं बंदि कबियूं अखियूं नम कबियूं दुआ जो उसूल आहे त सोचबो इहो आहे ज़हन में इहा ॻाल्हि रखबी आहे त मां मदीना रिशान शाह जे अॻियां हा अल्लाह ताला जे दरबार में आहे मदीना रिशान शाह जे अॻियां आहियां मदीना रिशान शाह मूंखे ॾिसे थो असांजो निधर में नथो ॾिसंदो मदीना रिशान शाह ॾिसे थो आमीन उन अदब में इहो आहे अल्लाह साईं तव्हांजो अचणु तव्हांजो ॿुधणु असांजो चवणु क़बूल फरमाए अल्लाह साईं करे हे मेला हे महफ़िलूं सदाईं सलामत हुजनि सदाईं आबाद हुजनि ऐं अल्लाह साईं कंदो हे महफ़िलूं सदाईं रहंदियूं नंढड़ा हूंदा हुआसीं त हेतिरो न हूंदो अञा वधी जीअं सड़नि था तीअं अल्लाह साईं कम खे वधाईंदो थो वञे महबूब जी वरफ़अना लका ज़िक्रका अञा ज़िक्र वधाईंदो थो वञे ऐं ही भली ज़िक्र खां मना कनि सलात खां मना कनि पर पहिरियों चओ त सना मदीना रिशान शाह सना कर त ख़ुदि आहे उनखे त मना कयो उनखे त मना कयो पंहिंजे अल्लाह साईं खे त मना कयो उहो मदीने वारे साईं जो सना जो थो आहे ख़ुदि मदीने वारो साईं सना करा मदीना रिशान शाह जो ख़ुदा सना करा असां सना कई त छा थी अल्लाह ताला तव्हांजो चवणु मुंहिंजो ॿुधाइणु क़बूल फरमाए मदीना रिशान शाह करे तव्हांजे कलबनि में असांजे सभिनी जे कलबनि में मदीना जो इश्क समाए आमीन ज़माने जूं गिलाज़तूं कमियूं कोताहियूं आमीन अल्लाह साईं अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे हिन महफ़िल में अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असां पंहिंजे दिलि खे साम्हूं कढी रखूं त कुझु कणा पवनि के दाणा पवनि मासो मिले माल पूजारा पुर थी मदीना रिशान शाह जो इश्क रखो मदीना साईं सां मुहबत रखो मदीना साईं जी सुन्नतुनि ते अमल कयो मदीना रिशान शाह सां मुहबत कयो मदीना साईं सां जेके मुहबत कनि था उन्हनि सां मुहबत कयो असांजो तव्हांजो बेड़ो बलागुल मुबीन अल्लाह साईं असांजे सभिनी जेकी महिनतूं कयूं जिन ख़िदमतूं कयूं ख़ादिमनि स्टेज ठाही आहे स्टेज ते सींगारियो त ॾाढो सुहिणो
पिंडाल के सिंगारियो पानी पियारियो खिदमतूं कंदा लंगर खाईंदा सुबह खां वठी कमनि कारनि में आहिनि फ़क़ीर ख़ादिम हुसैन साहब अल्लाह साईं खे अजर अज़ीम ॾे नाला मां कंहिंजा खणा अल्लाह साईं ज़रदारी साहब खे पठान साहब खे ऐं ॿिए जेके दाए में दर में सुखने साईं सां गॾु आहिनि साईं कुतुब शाह ऐं ॿिया सभई अल्लाह साईं खे आबाद फरमाए आमीन अल्लाह साईं तव्हांखे कननि मुंहिंजा खेच आमीन सलाम पढ़ो सलाम मुस्ती करे सलाम पढ़ो मुस्तफा जाने रहमत बिला को सलाम शमए बज़ में आया बिला को सलाम शमए बज़ में हिदायत बिला को सलाम जिस तरफ उठ गई दम दम जिस तरफ उठ गई दम आ गया उस सलाम मुस्तफा रहमत इला बज़ में हिदायत दर्द कर सारा दफा सैयद सखा दे वास्ते आमीन या इलाहल आलमीन या रहमत राहिमीन या रहसन कबूल फरमा मुझा मौला तबारी ताला के नजरानो सराय मुस्तफा थी मुआ असांजी कमियूं कोताहियूं दूर फरमा आमीन गुनाह माफ़ करण फरमा असांजा कयल गुनाह माफ़ करण फरमा मुंहिंजा मौला असांजा गुनाह असांजा इस्यान जबल खां वॾा आहिनि पर तुंहिंजी रहमत वधीक आहे मुंहिंजा मौला पंहिंजे रहम जे तोखे ते असां ते रहम फरमा आमीन मौला करम फरमा जिन महफ़िल कराई आहे मुंहिंजा बेड़ा पार कर आमीन मुंहिंजा मौला दुख दर्द अहल तकलीफ़ूं दूर फरमाइनि रोज़ी रिज़्क़ में बरकतूं फरमाइनि बचन में बरकतूं फरमाइनि औलाद में बरकतूं फरमाइनि रोज़गार में बरकतूं फरमाइनि रोज़गार जा ज़रिया वधाइनि जाने पेर हुजे त ख़ैर करेनि दुश्मन दूर करेनि सॼण साम्हूं करेनि विख विख ते रहनुमाई फरमाइनि आमीन खादिम हुसैन जे बचड़नि खे मुंहिंजा मौला काटा साईं पढ़ियो चार ख़तम शरीफ़ ऐं ॿियो जेको असां पढ़ियो सभिनी पढ़ियो वञो सवाब आमीन तोहफ़ो नज़रानो अल्लाह आमीन 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 तोफ़ील वास्ते फरज़न पाक आमीन शोदाए और शोदाए खंदक शोदाए बदर अल्लाह कुल असहाब ताबईन ताबा ज़ीन हाफ़िज़ आमीन ये खिदमत में चौथा जिन मोहन मोहन मुस्लिम मुसलमान वाला आमीन असांजे वॾे चाचे हाजी गुलाम मोहम्मद रोग बख्शो था सुमर रोग बख्शो था अल्लाह से कबूल आमीन खुदा मौला मदीना निशान चली कचे आमीन मदीना निशान चली नस्बत नसीब फरमाए खबर के नूर से मुनव्वर फरमाए खुदा मौला गुंबद खजरा निशान नसीब फरमाए आमीन मदीना निशान चली नस्बत कामिल अकबर नसीब फरमाए कोयल के सदर जमील नसीब फरमाए कोयल के अजर अजीम नसीब फरमाए खुदा मौला कोया उन जे नक्शे कदम ते हलन था पिया खुदा मौला नक्शे कदम ते हलण जी तौफीक नसीब आमीन إن الله وملائكته يصلون على النبي حق يا نبي صلى الله عليه آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك